नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सखर में सिंध हाई कोर्ट सखर बेंच जो सिंध कोऑपरेटिव हाउसिंग सिविल सोसाइटी सखर जे रांदियुनि जे मैदान तां कब्ज़ा ख़त्म करण जो हुक्म आहे। सखर में जस्टिस आफ्ताब अहमद ऐं जस्टिस फ़हीम अहमद सिद्दीकी पारां लिखत में तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। अदालत नेब खे इल्ज़ाम हेठि आयल उहिदेदारनि ख़िलाफ़ कयल जांच आधार एहतसाब अदालत ॾांहुं रेफरेंस मोकिलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। अदालत जो नेब सखर खे समूरनि सिविल सोसाइटी जे फलाही प्लाटनि जी जांच करे 15 ॾींहंनि ताईं रिपोर्ट ॾियण जो हुक्म ॾिनो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सखर में सिंध हाई कोर्ट सखर बेंच जो सिंध कोऑपरेटिव हाउसिंग सिविल सोसाइटी सखर जे रांदियुनि जे मैदान तां कब्ज़ा ख़त्म करण जो हुक्म आहे। सखर में जस्टिस आफ्ताब अहमद ऐं जस्टिस फ़हीम अहमद सिद्दीकी पारां लिखत में तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। अदालत नेब खे इल्ज़ाम हेठि आयल उहिदेदारनि ख़िलाफ़ कयल जांच आधार एहतसाब अदालत ॾांहुं रेफरेंस मोकिलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। अदालत जो नेब सखर खे समूरनि सिविल सोसाइटी जे फलाही प्लाटनि जी जांच करे 15 ॾींहंनि ताईं रिपोर्ट ॾियण जो हुक्म ॾिनो वियो आहे।